अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे मसूबुरगढ़ीअ मां महबूब ख़ासकेली जी हीअ रिपोर्ट। मसूबुरगढ़ीअ बरसात सबबि बेरोज़गार ऐं बेघर थियल कोली बिरादरी पारां चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां सहारा लहण जो मुतालबो। तफ़सील मूजिबि मसूबुरगढ़ी जे कोली बिरादरी जे बरसात मुतासिर पोरियतनि ठारू कोली, तुलसी कोली, कारो कोली, चेतन कोली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात सबबि बेरोज़गार बणिजी विया आहियूं। असीं रोज़ मज़ूरी करे पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र कंदा आहियूं, पर मौजूदा बरसात बेरोज़गार ऐं बेघर बनाए छॾियो आहे। हिननि चयो त असां ज़िले एडमिनिस्ट्रेशन हैदराबाद हितां जे चूंडियल नुमाइंदनि, बस वारनि ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त असांखे मुस्तक़िल रोज़गार, मुस्तक़िल घर ऐं राशन ॾिनो वञे त जीअं पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र करे सघूं।